वलनज्ज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। थोड़ा बुलंद आवाज़ सां हथ मथे खड़ी करे जेके मुजाहिद थका ना आहिनि हथ ज़ोर सां मथे खड़ी करे सुभान अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा, जरूर असां के पाक हयाती अता फरमाईंदा से, जरूर असां के पंहिंजे नेक अमलन जो अजर अता फरमाईंदा से। जेके नेक अमल इन्हनि कया असां उन्हीं जो भी अजर उन्हनि खे अता फरमाईंदासीं। इन्हनि जी हयाती भी असां पाक करे छॾींदासीं। नेक अमल कल पर शर्त त ईमान वारा हुजन, ईमान रखी करे अमल कन त उहो अमल अल्लाह तबारक व तआला जी दरबार में कबूल होंदो। बेईमान सॼी रात भी करे इबादत करे, तबलीगूं करे, तकरीरूं करे, तहरीरूं लिखे, मथो कसाए कसाए निरड़ में निशान विधी छॾे, गोडा कसाए छॾे, बिस्तरा खणी खणी कुल्हा कसाए छॾे, पर जे ईमान नाहे, इश्क़ रसूल नाहे, न इन्हनि जी तकरीर कबूल पवंदी आहे, न तबलीग कबूल पवंदी आहे, न की अमल साली को कबूल पवंदो आहे। पर मां मफ़हूम बयान कयो ईमान जो इश्क़ रसूल मोहब्बत मदीने वाले घोट सां हुजे तो साले अमल करे। अल्लाह तबारक व तआला फरमायो अमल कबूल भी कंदासीं, उन्हीं जो अजर भी ॾींदासीं, सयुनि जी हयाती भी असां पाक करे छॾींदासीं। सोने लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि इन्हें जी तर्जुमानी फरमाई है तो मोहब्बत पाए मन में। सुभान अल्लाह। सोने लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि तर्जुमानी फरमाई तो मोहब्बत पाए मन में, मदीने वाले घोट सा रखी करे तो केतरा भी उन्होंने नेक अमल कया, भली खणी बड़ा भला अमल खड़ा नबी कयो, थोड़ा भी अमल जेकदा उन्होंने कया अल्लाह तबारक व तआला जो भाई दुआ ता सन के कबूल भी कंदा से, अजर भी दीदा से, हयाती भी पाक कंदा से। लती सरकार से तर्जुमानी करे रही हो तो मोहब्बत पाए मन में, तुझे रुड़ा रोड़ा चल दिन जो सराफल अण तोरियो अघाया। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमाया इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात फलहुम अज्रुन गैरु ममनून। जनी ईमान आदो अमल सालिह कयो उन्हनि खे जेको अल्लाह अजर ॾींदो फलहुम अजर, उन्हनि जे लाइ अजरा, पर कहिड़ो अजर गैरु ममनून, अण खुट उन्हीं खे अजर अता फरमाईंदासीं, अण तोरियो अजर अता फरमाईंदासीं, अण खुट अजर अता फरमाईंदासीं। वो पहली आयत ही बी आयत बिनी आयतन के मिलाए सुने लती सरकार यो नतीजो कढियो आ त मोहब्बत पाए मन में, तोड़े रंधा रोड़िया जन दिन जो सराफल अण
गोरियो अखायो परचात पाए चित्त में मोहब्बत काने का बुग़्ज़ दिल जे अंदर फितनो आ फसादा पर बुग़्ज़ भी कहसाड़ा जंहिंजे सदके अल्लाह हयाती ॾिनी आहे उन्हें सुने नबी सा बुग़्ज़ प्यार रखल उन्हीं खंजी जात मां ऐब कढी रयाइल लती सरकार से फरमायो तो चाहो तो पाए चित्त में तोड़े सन्हो कतियो जल दिन जो सराफल हिक दुको दाखिल न कयो को भी अमल उन्हनि जो कबूल कोन थियो अमल तो उन्हीं जो कबूल थींदो आ जेको मोमिन हुजे ईमान वारो हुजे मदीने वारे घोट साण मोहब्बत करण वारो हुजे उन्हीं साण इश्क करे उन्हीं जो ईमान भी अल्लाह कबूल फरमाईंदो आ उन्हीं जो नेक अमल भी रब करीम जल जलालो कबूल फरमाईंदो आहे सहाबा इकराम रिज़वानुल्लाह तआला अलैहि मजमाइन उनके जिंदगी जो मकसद हयात इताअत मुस्तफा है इश्क मुस्तफा है हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी इताअत ऐ फरमान बरदारी उनन जो मकसूद हयात आए जिए महबूब चवन दिए करे दिखारियो रुको हुक्म फरमाए तसा तैयार आयो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद नबवी शरीफ के अंदर एकरे दफे पान वाज फरमाए रहा हुआ तकरीर फरमाए रहा हुआ मुझा दोस्तों सोच तो एकड़ो मानो तकरीर बुधन जे लाए इश्क मोहब्बत में मजबूर थी करे अगते वधन लगो पर ये अगते पियो अचे जो मानुन जे मथा छलांगो हणदो अगते हलदो पियो अचे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने छलांग हणन का मना फरमाया है कि जे कुल्हे उरहांगण का मना फरमाया कि जो कुल्हो उरहांगे अगते न वणो अगते जेकरा वणनो वा ओ जे कुल्हे ते हथ रखो इशारो कयोस थोड़ी जगह तवा के लिए पो तवा अगते वणो कुल्हे जे मथा तवा जी लत न वरे कुल्हे जे मथा तवा जो पैर न अचे छाजे करे मना थिया जो ने कुल्हे का हेठ सीनो इन सीने जे अंदर दिल आहे दिल अल्लाह जो काबू आहे इन्हें काबे ने मथा लतू न दियो इन्हें काबे के ओढ़ांगो न हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने मानू के दिठो एड़े हाल में अची रही हुआ पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमात बेहीरा ओ मानू उते वेही वयो पर एक बियो असा भी सगोरो जेको जंग मंझा काठियो करे पंजे मथे ते रखी करे घर दे वनी रहियो मस्जिद शरीफ के पोए पासे ना वनी रहियो हुआ मुझा दोस्तों उन्हीं जे कनन ते ओचतो आवाज जी वयो ते इजलिस यानी बेहीरा आवाज मदीने वाले घोट जो हो ओ साबी सगरो उन्हीं जाई ते जमीन ते हेठ वेही वयो काठन जी भरी मथे ते आ जमीन ते वेही वयो कंध झुकाए रोई रहियो महफिल पूरी थी वई साबी सगोरा बाहर निकता दिठो त साबी सगोरो जमीन ते बैठो हैरान थी वे साईं तू मकबूल आए मुझा दोस्त तुमको चवन प्यासा भी सगोरा छो तू जमीन ते बैठो छो पंजो हेड़ो हाल कयो थे भरी भी काठन जी मथे ते आहे छो न थो हली छो न थो काडे वणो असा खिदमत जे लाइ तैयार आयो साबी सगोरे फरमायो तवा न बुधो त मुझे यार फरमायो त वेही रह तदह तमा वेही वयो आया अले मुखा केड़ी गलती थी वया शायद मां महफिल न पे बुधी मां अगते वनी रयोस यार सोचो त दिठो त मुझो महबूब मुझो सहाबी मुझी महफिल बुधन का सिवा घर वनी रहियो मुखे वेहण के लाइ हुकुम फरमाए छजे तंजे करे मां वेही वयो आया असहाबन फरमात यार तोखे हुकुम कोन थियो हो पियो को मानू सामो उथी
थी रहियो हो वेझो अची रहियो हो उन्हीं के हबीबन करीम फरमायो त वेही रह उन्हीं के हुक्म हो लेकिन ई सहाबी जो चवे त यारो तमा उन्हीं जी ॻाल्हि करे रहिया मां त महबूब खे न पियो ॾिसां त कंहिंजे तरफ़ इशारो हुआ पर मुंहिंजो अक़ीदो आहे मुंहिंजे महबूब जे निगाह खे मस्जिद जो दीवारूं कोन रोके सघंदियो आहे न सहाबी कहिड़ो सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजे ज़ुहद ते भी मदीने वारा घोट नाज़ फरमाईंदा हुआ फरमाईंदा अबू ज़र ग़िफ़ारी जो वो ज़ुहद है यानी दुनिया जो तर्क एतरे कदर हिन दिन मंझा दुनिया कढी छॾी एतरे कदर दुनिया खां ला ताल्लुक थी वियो जो हिनजी ज़ियारत जे लाइ आसमान जा मलाइक रब खां मोकल वठी इजाज़त वठी मुंहिंजे सहाबी अबू ज़र जी ज़ियारत लाइ ज़मीन ते नाज़िल थींदा आहिनि सुभान सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन रोइन पे असाबन चयो यार तोखे त साईं कोन चयो हो जे मूंखे कहिड़ी ख़बर मां त ॿाहिरां वञा पियो पर यार फरमात वेही रह कन ते आवाज़ पहुतो तो समझो त मूंखे ई हुक्म आहे पर हाणे मां ईअं न उथंदुसि जेसीं ताईं यार न चवे त हाणे उथी था साईं भला काठे जी भरी ते हेठ लाहे वेहे धरती तती पया गर्मी लगी पया एडो वजन मथे ते भला इहो ते हेठ लायो पर फरमा किए लाया मुझे यार मुखे हुक्म जदा कयो हो तो उनी वक्त में काठे जी भरी मुझे मथे ते हुई ऐ मां इए वेही विस हारे वरी लाहे पावे हा मां हरगिज न काठे जी भरी लाही दुस न जमीन ता उथंदुस जैसी तई महबूब मुखे पाण उथर जो हुक्म न फरमाए छा इश्क हो मदीने वारे घोट सा उन्हनि जो छा मोहब्बत हुई महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजी ज़ात व बरकात सा यारो इहा ही मोहब्बत इहो ही ईमान आहे तो एड़ो ईमान मजबूत हुजे तो अमल सालिह करे अल्लाह फरमायो तो उन्हें के असा हयाती भी पाक दीदा से ऐ अजर भी उन्हें के असा अता फरमाईंदा से पाक हयाती छा है हयात तय्यबा अब थकात कौन आयो ना सुभान अल्लाह पाक हयाती जो मफहूम त अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हीं के पंहिंजी इबादत जी लज्जत अदा फरमाईंदो आहे दुनिया जे चीजन खां हुंजी लज्जत खत्म थी वेंदी अल्लाह जी याद ऐ अल्लाह जी इबादत में उनके मज़ो पियो ईंदो लज्जत भी ईंदी दुनिया के तर्क करे छॾींदा आहिनि दुनिया जो लज्जतों छॾे ॾींदा आहिनि हज़रत लाल लतीफ़ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जल तर्जमानी फरमाई ते रे राज़ी रूह में मथे रब रज़ा मनाओ मोहब्बत सी कादिर जी कज़ा रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु जो इहो जज़ा तो ॾे साफ़ सज़ा बनी गुर के गया कापी ये दालम दुहो दर्द जो दिल में दुखाई आण्या आग इश्क जी चकमक जिया चोटाइन जिसो पंहिंजो जोश में
पिया पल पल पचाईन अल इश्क़ नारी युहरिक़ मा सिवल महबूब मातम मचाईन वो खतरा सब खाईन वनी गुर के गया काफिरी यारो ख़यम खशियत खौफ में कनकीने के कतलाम जनरा अल्लाह जे कहन कौन कलाम आई इनन दे शान में आयत ही इनाम الذين يخشون ربهم بالغيب तरूड़ पैगाम हो खतरा है खाम ये गुर के गया दुनिया जा खतरा दुनिया जा खौफ दुनिया जो लज्जतों सभई लाहे करे पंहिंजे रब करीम जल जलालो जी इबादत में नन खे मज़ो ईंदो आहे एतिरो मज़ो ईंदो आहे एतिरो सुकून ऐं करार ईंदो आहे सैयदना उवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इशा जी नमाज पढ़ण खां बाद माण्हू पंहिंजे घरनि जे तरफ़ मोटंदा हुआ सैयदना मुंहिंजा दोस्त बस पंहिंजे घर या मस्जिद शरीफ के अंदर अची करे सैयदना उवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन बिही करे अल्लाह ताला जी दरबार में नमाज जी नियत कंदा हुआ असां नियत कीअं कंदा आहियूं त बरकातो नफिल या 4-8 रकातो नफिल हो रकातो न गणींदा हुआ बल्कि नियत कंदा हा हाज़िही लैलतुल क़ियाम लिल्लाहि तबारक व तआला अल्लाह अकबर अजो की सजी रात अल्लाह जे लाए क़ियाम में भी गुजारनी है न की रुकू करनो वा न की सजदो करनो वा न तशहुद में वेहणो वा न अतहियात में वेहणो वा न की दुआएं करनियो आइन सजी रात भी अज गुजारनी आ वो फजर ताई सैयदना उवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन बिही करे अल्लाह जी इबादत कंदा हुआ वरी जॾहिं ॿी रात थींदी माण्हू सोमणी जी नमाज पढ़ी घर वञल सैयदना उवैस करनी नमाज जी नियत कंदा हुआ चवंदा त हाज़िही लैलतुर रुकू लिल्लाहि तबारक व तआला अजो की रात अल्लाह जे लाए रुकू जी रात आहे सॼी रात कोडन जे मथा हथ रखी करे हजरत उवैस करनी तस्बीह ऐं तहलील पिया बयान कंदा हा वरी ॿी रात थींदी माण्हू घर मोटी वञल सैयदना उवैस करनी नियत करे हाज़िही लैलतुस सुजूद अजो की रात सजदे जी रात है सजी रात सजदे जे अंदर गुजारे छजन अल्लाह अल्लाह तबारक व तआला भी इनन जे लाए इरशाद फरमायो वल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा ये सजी रात पंहिंजे रब जे लाइ गुज़ारींदा आहिनि सजदे में ऐं क़ियाम में कॾहिं बिही सजी रात गुज़री वञे कॾहिं सजदे जे अंदर रात गुज़रे कॾहिं रुकूअ जे अंदर रात गुज़रे असां रुकू जे अंदर थोरी देर पियो जेल वठजी वेंदी आहे जेकॾहिं इमाम साहिब फजर जी नमाज़ ठकी करे जमायती कावड़ जी पवंदा आहिनि जेकॾहिं तरावी जी नमाज़ में इमाम साहिब जेकॾहिं रुकू हिकिड़ो ज्यादा पढ़े जमायती कावड़ जी पवंदा आहिनि साईं तूं असां को थकेंदा पियाई हिकु त तेरे पिछो नमाज पढ़ण ते लांदे से जण त मौलवी दे मथो थोरा पे करेंदे से मेरे दोस्तों असां थकी ज पोंदे से पर न की अल्लाह थकींदा न की अल्लाह दे बांधे थके दे न
नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, फैज़ाने औलिया, दरबार आलिया वीर शरीफ। हजरत लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह जिन तर्जमानी फरमाई त सारी रात सुबहान थकी दी पेवे न भुख लगी हो सके या कहते मैसेज का इंतजार हो सके सब गल्ला छोड़ो अज अपने यार जा गालियां बहादुर हकीकी यार अल्लाह है मदीने वाला घोट उन्हें सोने महबूब जा सोने रब करीम जा उन्हें सोने महबूब मदीने वाले घोट जा गाला बुधो ते इथे भी दिल बाग बहार थी वे ते इंशाल्लाह कबर क़यामत भी दिल बाग बहार थी दी रही। हजरत लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह जन फरमायो त सारी रात सुबहान यारो जागी जन याद कयो उन्हन जी अब्दुल लतीफ चवे मिट्टी भी लधो मान कोड़े कन सलाम अचो आतन इन्हन जे सैयदना ज़ुन्नून मिस्री रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अल्लाह ताला जो कामिल वली है हज जे इरादे साण निकतो त काबे करीम जो भी दीदार कया त मदीनतुल मुनव्वरह जो भी वनी दीदार कया जे भले पार जो दीदार कयो हथ मथे खड़ी सुभान अल्लाह चवे जे कयो गाल समझो मुझे जे दीदार कयो वा वो हथ मथे खड़ी सुभान अल्लाह चवे जे न कयो वा हथ पई मथे खड़ी बदफा सुभान अल्लाह चवे अल्लाह कंदो तो बार बार नसीब थी तो अल्लाह किरो ना वारस जी पाड़ पटे त आशिकन के दीदार मदीने वाले घोट जो कराए मदनी जो साईं जो मदीने पाक जो काबे करीम जो दीदार रब करीम नसीब करे आमीन चो दोस्तों। अर्ज पे कहमत अल्लाह तबारक व तआला जे काबे जे दीदार जे लाए मदीनतुल मुनव्वरा जे दीदार जे लाए सैयदना ज़ुन्नून मिस्री रज़ी अल्लाह ताला अन्हु जन निकता अकेला सफर करे रहा हुआ साथी पान सा गड को न खया खली पानी जी बगल में हया एकड़ो थेलो पान सा गड खयो जमे सुकल पानी अंदर विधाओ सैयदना ज़ुन्नून मिस्री रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सफर फरमाइंदा हलंदा रहा हजरत ज़ुन्नून मिस्री अल्लाह जे इश्क में हलंदा रहा जिक्र कंदा रहा रब के याद कंदा रहा मुझा दोस्तों एतरे कदर अल्लाह के याद कया हजरत ज़ुन्नून मिस्री के या खबर कान पाई तो को थेलो मानी जो गंडा थम खली पानी जी भी गंडा थम अले काथे थेलो करी पयो खबर कान पाई अते हली करे जदा होश आयो खैर कहीं थेलो तले काथे गिरी पयो आ खली में पानी भी थोड़ो आ रस्तो भी मुंझी वयो आया जेका बाट मक्के मदीने ने भी दिया उहा बाट मुकान वर्ती बाट भी मुबी वर्तिया खाद खुराक भी खुटी वयो आहे सैयदना ज़ुन्नून मिस्री हाल परेशान लगो पयो आहे बार बार रब करीम जल जलालु के अर्ज करे मौला वाकिफ न बनकार जी मुत पानी खयम न पा एक जबल तो चल जो करे प्यो तिख दिखारे ता लगी लुख लतीफ चवे मज़मूर मथा उते आडो
जिते होत है किडी आहिया ओ मुझा साईं मां अकेलो आया मुझी मदद फरमायो मुझे आडो अचो सैयदना ज़ुन्नून मिस्री रज़ी अल्लाह तआला अन्हु